वफ़ाक़ी काबीना जो इजलास 3 भेरा मुलतवी थियण खां पोइ अॼु ॿीहर थींदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में 5 नुकाती एजेंडा ते ग़ौर कयो वेंदो। काबीना इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि जे ख़त वारे मामले ते ग़ौर वीचार कयो वेंदो। जजनि जे ख़त जे मामले जी जाच लाइ कमीशन जोड़ण जी मंज़ूरी जो बि इम्कान। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। हुकूमत पारां ईंदड़ महीने जे पहिरिएं हफ़्ते में पेट्रोल जी क़ीमतुनि में ₹9.94 फ़ी लीटर वाध जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹1.30 घटिताई जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो वॾो सबबु अमेरिकी कंपनी पारां पैदावार में घटिताई करणु आहे। पैदावार घटिजण सबबु आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधी विया। पाकिस्तान जी मुआशी सूरत हाल में बहितरी अची रही है। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो। नाणे वारी वज़ारत मार्च जे माहवार रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिबि IMF खां कर्ज़नि जी आख़िरी $1.1 अरब जी क़िस्त मिली वेंदी। ईंदड़ महीने महांगाई घटिजी 21 खां 22% विच में हूंदी। हलंदड़ साल डॉलर अघ में $5.54 जी घटिताई रिकॉर्ड कई वई। हर महीने पाकिस्तान जे इकनॉमिक में माली पोज़ीशन बहितर थी रही है। खैरपुर में 3 मासूम ॿारनि जे फौत थियण वारे केस में अहम अॻ भराई। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿारनि ते तशद्दुद जी तस्दीक थी वई। आरिफ अली ऐं महनाज सां जिनसी ज़्यादती जो ख़दशो ज़ाहिर। पुलिस मुखजाबदार जमील शेख समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। रिपोर्ट मूजिबि नीगर मदद अली ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो। 3 ॾींहं अॻु ॻोठ वॾा सिमंग पाड़े में संदूक मां ॿारनि जा लाश हथ आया हुआ। गबट मां 2 ॿारनि जे मुबैना तौर अगवा जो IG सिंध नोटिस वरितो। SSP खैरपुर खां रिपोर्ट तलब। 2 ॾींहं अॻु मीरभर पाड़े मां 10 सालनि जो गुलाम हुसैनी 12 सालनि जो इसहाक ॼण घरां निकिरण बाद गुम थिया हुआ। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कंदे फौरी वाज़ियाबे जो मुतालबो कयो। रूस पारां मुल्क में दहशतगर्द जो वॾो मनसूबो नाकाम बणाइण जी दावा। परॾेही मीडिया मूजिबि रूसी फोर्सेस अस्तावरोपोल वारे इलाइक़े मां बम धमाके जी साज़िश नाकाम बणाईंदे 3 दहशतगर्द गिरफ़्तार करे वरिता। रूसी इख़्तियारनि मूजिबि हिक घर ते छापे दौरान IEDs ऐं केमिकल मवाद हथ कयो वियो। हमले जी रिथाबंदी कंदड़नि जो तालुक़ विच एशियाई मुल्क सां आहे। कुझु ॾींहं अॻु रूस जी राजधानी मास्को जे कुर्कोहाल में दहशतगर्द हमले जे नतीजे में 144 शहरी मारिजी विया हुआ ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया हुआ।